तलहार करोड़नि जी बजट रखंदड़ टाउन कमेटी तलहार जे रहवासी वाटर सप्लाई पाणीअ जे फुड़े लाइ सिकी विया। शहर जे वार्ड नंबर 6 जे ॻोठ करम खान दलवाणीअ में गुज़िरियल 3 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी न पहुचण ख़िलाफ़ रहवासियुनि पारां मासूम ॿारनि सां गॾु टाउन कमेटी ऑफिस ताईं एहतिजाजी रैली कढी। ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। रहवासियुनि शाहनवाज़ दलवाणी ऐं ॿियनि चयो त असां तलहार टाउन कमेटीअ जे वार्ड जा रहवासी आहियूं। असांजे वार्ड में गुज़िरियल 3 महीननि खां वाटर सप्लाई जो पाणी नाहे मिलियो, जेका टाउन ऑफिसरनि जी वॾी नाअहली आहे। असांजो जर जो पाणी तमामु घणो ॿाड़ो आहे, तंहिं बावजूद बि नाअहल इंतिज़ामिया असांखे वाटर सप्लाई जो पाणी ॾियण लाइ तयारु नाहे। मस्जिदुनि में विज़ू जेतिरो बि पाणी नाहे। असां अॻे बि एहतिजाज कयो हो। असांखे तसली ॾिनी वई त पाणी अची वेंदो, पर 3 महीना गुज़रण बावजूद बि पाणी नाहे पहुतो। हिननि चयो त अगरि 24 कलाकनि में असांखे वाटर सप्लाई जो पाणी न मिलियो त मेन हैदराबाद बदीन हाईवे ते एहतिजाजी धरणो हणंदासीं।